अॼु तव्हां सभिनी खे जस ॾियूं था कि जेके बि उम्मीदवार आहिनि 537 इन्हनि सभिनी जी जेका लॉन्ग मार्च आहे हिन रंग लाथो आहे इंशाल्लाह ऐं रंग लाहींदो असांखे ॾिसनि पिया हीअ असांजी क्लिप आहे असां पंहिंजी चूंडियल नुमाइंदे खे डायरेक्ट असीं व्हाट्सअप बि करियूं था पर्सनल नंबर ते उनखे मोकिलियूं बि था असीं गुज़ारिश कयूं था हाजी अली हसन ज़रदारी साहिब खे साईं हीअ जेके हिते बीठा आहिनि हीअ तव्हांजा बच्चा 537 उम्मीदवार न 537 ख़ानदान आहिनि असीं हथ मथे गुज़ारिश था कयूं साईं इलेक्शन खां अॻु में तव्हां वाइदो कयो त 8 फरवरी में 8 फरवरी इलेक्शन ते खां पोइ 15 फरवरी ते तव्हांखे जॉइनिंग मिलंदी साईं अली हसन ज़रदारी साहिब तव्हांजो जेको मिनिस्टर आहे सरदार शाह पंहिंजी चालाकी करे ॿिनि सॼी सिंध में जिते किथे जॉइनिंग थी वई आहे सिर्फ़ु ठटे सां नाइंसाफ़ी कई आहे ॿियो सिजावल सां नाइंसाफ़ी कई आहे ठटो ऐं सिजावल साईं सरदार शाह जे मंशूर में कोन्हे को तंहिंजे करे सॼी सिंध में जॉइनिंग थी हुई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ठटे वॾी मां वॾी मेजॉरिटी डिप्राइव तहलके जी जेका वॾी मां मेजॉरिटी जेका आहे उहा ठटे ऐं सिजावल साईं अली हसन ज़रदारी साहिब हीअ नियाणियूं ॾिसो हीअ बि कंहिंजूं धीअरूं आहिनि हीअ बि कंहिंजूं माऊं आहिनि हीअ रोडनि रस्तनि ते निकितल मजबूरी में निकितियूं आहिनि हीअ बच्चा ॾिसो हीअ सभु मेरिट पास आहिनि हाजी अली हसन ज़रदारी साहिब तव्हां असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे दावा कनि था त असां बंदि पयल स्कूल खोलींदासीं साईं हीअ 537 माण्हू 350 सिजावल जा एतिरा मास्तर तव्हांजा भर्ती कया ई कोन्हनि का इहे भर्ती थींदा तॾहिं ते स्कूल खुलंदा असीं गुज़ारिश था कयूं हाजी साहिब खे हाजी साहिब असांजी दां खूब तव्हां ताईं पहुचे हिन वीडियो जे थ्रू असीं कोशिशि कयूं था हीउ हेॾो सारो मजबूत जेको पंधु निकितो आहे मकली दुबई सेंटर खां मकली प्रेस क्लब ते वियो आहे नेशनल प्रेस क्लब ते वियो आहे अवामी प्रेस क्लब ते उन खां पोइ ठट्टा प्रेस क्लब ते हिते असीं गॾु थिया आहियूं आख़िरी धरणो आयो आहे धरणो हाणे वरी बि असीं गुज़ारिश तव्हांखे कयूं था तव्हां चाहींदा तव्हां मालिकनि मां आहियो तव्हां पार्टी जे मालिकनि मां आहियो असीं वर्कर बि रहिया आहियूं तव्हांजा असां गुज़ारिश था करियूं हाजी साहिब तव्हांखे तव्हां असांजी मालिकी कयो तव्हां असांजे ज़िले ठटे सां इंसाफ़ कयो हिन 537 ख़ानदाननि खे 350 ख़ानदान सिजावल जा इन्हनि खे हक़ ॾियारियो असांखे उमेदु तव्हां में आहे ऐं असांजो अदा रियाशा शिराज़ी साहिब खे पहिरीं त मुबारकूं ॾियूं था तव्हां मिनिस्टर थिया पहिरें चकर नौजवान मिनिस्टर ठटे मां अदा रियाशा साहिब हीअ बच्चा तव्हांजा ई आहिनि हीअ तव्हांजा भाइर आहिनि तव्हां नंढा थी वॾा असांजे इन्हनि पाड़नि इन्हनि मोहलनि में थिया तव्हां असां खां बख़ूबी वाक़िफ़ु आहियो असीं तव्हांखे गुज़ारिश था करियूं तव्हां उन काबीना जो हिसो आहियो जीअं काबीना में इहो फ़ैसिलो थियणो इन काबीना में इहो तव्हां खणी वेंदा काबीना इहो क़ानूनी तौर ते जेकॾहिं मंज़ूरु कंदी मजाल आहे कंहिंजी जेको असांजो अफ़राद खे रोके सघे पोस्ट जॉइनिंग अगरि खे रोके सघे हीअ ऑफिसरनि जी नाअहली जे करे हीअ ब्यूरोक्रेट्स जी नाअहली जे करे हीअ सभु सज़ा पिया लोड़ी हिन में तव्हांजो कसूरु कोन्हे पर तव्हांजो एतिरो कसूरु ज़रूरु आहे त तव्हां उन्हनि खे छुड़वाक करे छॾियो आहे तव्हां उन्हनि खे लगाम ॾियो ब्यूरोक्रेट्स जेके पाबंदी हई हुई इहा पाबंदी हिननि इहा हई हुई त इलेक्शन जे करे असीं पाबंदी हणूं था इलेक्शन लही हुई पोइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ठटे सिजावल जे मथां पाबंदी छो आहे डिप्राइव तहलके जे मथां पाबंदी छो आहे डिप्राइव माना पुठिते पयल इलाइक़ा असां वटि साहिली इलाइक़ा आहिनि असां वटि जाबलू इलाइक़ा आहिनि असां वटि दरिया जो कचो आहे पुठिते पयल इलाइक़ा आहिनि पुठिते पयल इलाइक़नि जा ॿार मासूम आहिनि तव्हांखे इल्तिजा कंदा हाजी साहिब महिरबानी करे अदर रियाशत साहिब महिरबानी करे ऐवाननि में असांजो आवाज़ उथारो महिरबानी हाणे थोरो नेक्स्ट इहो आहे तव्हां पंहिंजी जेका एक्शन कमेटी सां राब्ते में रहो जेके 8 नुमाइंदा चूंडिया आहिनि हिकिड़े सां राब्तो करे कोन सघंदा